अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे घंबट में खबर ॾींदा आहियूं त तालके घंबट जे यूनियन काउंसिल खिमटिया जे ॻोठ सोनू भट्टी में यूनिसेफ जे सहकार सां हैंड्स ऑर्गेनाइजेशन पारां ॻोठाणनि खे वबाई बीमारियुनि खां बचाव लाइ 4 ॾींहं जी ट्रेनिंग कराई वई, जंहिं में 27 नुमाइंदनि शिरकत कई। यूसी खिमटिया जे 7 ॻोठनि मां 3 नुमाइंदनि खे सिख्या ॾिनी वई आहे। सिख्या वठंदड़नि में मर्द ऐं औरतूं बि शामिल आहिनि। सिख्या दौरान गंदो कचरो हटाइण, ॻोठनि खे साफ़ सुथरो रखण, लेटरिन जे इस्तेमाल में हथ धोअण मुतालिक़ ॻोठाणनि खे आगाही ॾिनी वई। हैंड्स पारां ट्रेनर मारिया नाज जामड़ो ऐं इमरान चन्ना ॻोठाणनि खे ट्रेनिंग ॾिनी, जॾहिं त आख़िरी ॾींहुं ट्रेनिंग हासिल कंदड़ नुमाइंदनि खे सिख्या जा सर्टिफिकेट ॾिना विया। ट्रेनर मारिया नाज जामड़ो मीडिया वारनि खे ॿुधायो त सफ़ाई सुथराई न हुजण सबबि ॻोठनि में मुख़्तलिफ़ वबाई बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि, जंहिं जे बचाव लाइ यूनिसेफ जे सहकार सां हैंड्स तरफ़ां ॻोठनि खे आगाही ॾिनी पई वञे, जॾहिं त हीअ स्कीम 18 महीननि जी आहे। इन दौरान घंबट तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं ॻोठाणनि खे वबाई बीमारियुनि खां बचाव जी आगाही ॾिनी वेंदी। इन वधीक ॿुधायो आगाही मिलण बैदि ॻोठनि मां मुस्बत नतीजा ईंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।